वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जे मुक़दमो में महिमान आहे हीर इस्माइल सहू। पाण मुतहदा क़ौमी उम्मेद सां लाॻापियल आहे, सिंध असेंबली जी मेंबर आहे। सवेर असांजी ॻाल्हि पई हली सकाफ़त जे हवाले सां। सकाफ़त में औरत जो वॾो किरदारु हथु रहियो आहे, छाकाणि कंहिं बि तहज़ीब तमदन खे संवारण में औरत हिकु माउ बि आहे, भेण बि आहे, धीउ बि आहे, न्याणी बि आहे। हर रूप में हुन हमेशह पंहिंजी धरतीअ जी ॿोलीअ जी ख़िदमत कंदे हुनजी सूंहं खे संवारण में अहम किरदारु संजामंदो आहे। अव्हां जो तहलुक़ु ठठे शहर सां बि आहे, ठठे ज़िले सां आहे, उतां जी सियासत सां अव्हां लाॻापियल बि आहियो। त सिंध में जेका औरत पंहिंजो हथ जो हुनुरु ख़ासि करे भर्थ भरे थी, टोपी ठाहे थी, गज करे थी, ख़ुदि मर्दनि सां भाङे भाईवार थी, फसलनि में उहो लाबारो, उन में जेको बि आहे कमु, घर जो कमु सभु भाङे भाईवार आहे। पर सिंध जी सकाफ़त में हमेशह इहो थियो आहे त मुख़्तलिफ़ धारियूं क़ौमूं आबाद थी, ख़ासि करे औरत खे मुख़्तलिफ़ हवालनि सां निंदनि था, उनखे धकियो वञे थो, कुटियो वञे थो, कॾहिं कारोकारी। सिंध जी तहज़ीब सकाफ़त आहे ई कोन, धारियूं सकाफ़तूं असांजे मथां हावी थियनि थियूं। इन अमल खे कीअं था ॾिसो त धारी कम जेके ॿोलियुनि जूं यर्ग थिए पई, उन सां जेको नुक़सानु सिंध जी औरत खे रसे पियो, इन अमल खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, अगरि असां थोरो पोइते वञूं त सिंध में ख़ासि करे शाह अब्दुल लतीफ़ भटाई जेकी सुरमियूं उन में औरत जो ज़िक्र रहियो आहे। बिल्कुलु ससी हुजे, मारी हुजे, सुहिणी जो ॾाढा ख़ूबसूरत ऐं बहादुर किरदार रहिया आहिनि। असां वटि बख़्तावर जो किरदारु, बिल्कुलु असां वटि बख़्तावर जो किरदारु रहियो हुजे, माई भागी जो किरदारु रहियो हुजे, तमामु बहितरीनु किरदारु रहिया। ऐं असां पाण मां सम्झां थी, आउं जॾहिं नंढी हुई तॾहिं बि असां वञा त हिकिड़ो असांजो जेको कल्चर हो उन टाइम ते अञा ज़िंदा हो, हिकिड़ी इज़त हुई, न हुन में। हाणे वरी जेकी जी तव्हां ॻाल्हि कई त धारियुनि जी यलगार थी वई आहे, त उन मां जेकी शयूं बि थियनि, त हाणे जे कारोकारी जो थिए पियो, जिरगह पियो थियनि, उहे असांजो कल्चर कोन्हे, असांजो कल्चर ई न, असांजो। पर उहे उन सां ई छा हो डोमिनेंट थींदा वञनि, जेको असांजो हिकिड़ो प्यारो सुहिणो जो कल्चर उहो हाणे घटि थींदो वञे, उनजी जेतिरी बि असां डिस्करेज थींदो वञे, हू वधीक इनकरेज थींदो वञे। इन जे लाइ ज़रूरी आहे त जेके बि असांजा नुमाइंदा आहिनि, पॉलिटिकल नुमाइंदा आहिनि, ॾिसो न, जेकॾहिं तव्हां ॻाल्हि था करो कराची में शयूं थियनि थियूं त असां ब्लेम पॉज़िटिव या नेगेटिव MQM खे ॾियूं था, जे चङाई थी त MQM खे, बुराई थी त MQM खे ॾियूं था। त तव्हां इहो छो कोन कंपेयर कयो त जेकॾहिं जैकबाबाद में का शइ थिए थी त उहे जैकबाबाद जे जेके नुमाइंदा आहिनि या जैकबाबाद में जेके बि पढ़ियल लिखियल माण्हू, उन्हनि खे छो कोन थो मतिलबु चयो वञे, ब्लेम ॾिनो वञे त बाबा जेकॾहिं जिरगाह ते विहारिया वञनि या कारोकारी करे मारियो थो वञे, उनजे बावजूद बि उन ते इम्प्लीमेंट कोन थो थिए, उन ते इम्प्लीमेंट कोन थो थिए। ऐं हाणे जेको असांजो जेको कल्चर जेको साम्हूं पियो अचे मीडिया जे थ्रू ऐं ॿियनि क़ौमनि ताईं पहुचे पियो, उन मां इहो महसूसु थिए त सिंधी शायदि हाणे सिर्फ़ु कारोकारी ऐं जिरगे जी मतिलबु उहा शइ हाणे असां मीडिया में बि तव्हां ॾिसो, जेके असांजा सिंधी चैनल्स जेतिरा बि असांजा चैनल्स आहिनि, उन्हनि में बि हाणे उहे शयूं वधीक ॾेखारियूं वञनि थियूं, इनकरेज कयो थो वञे। त तव्हांजी तरफ़ सां हीअ जेको असां ॾींहुं 4 डिसंबर जो ॾींहुं मल्हायूं पिया, उन सां मां सम्झां थी हिनखे इनकरेज मिलंदी। ऐं असांजो जेके नई जनरेशन आहे, उहा जेके ड्रामा ॾिसंदी हूंदी या प्रोग्राम ॾिसंदी हूंदी या न्यूज़ ॿुधंदी हूंदी, त छा असांजो कल्चर हाणे इहो रहियो आहे त किथे जेको आहे चइनि पैसनि जे करे 5 न्याणियुनि खे जेको आहे जुआम में विकिणियो वियो, या असां वटि हीअ कल्चर वञी रहियो आहे। तव्हां सूमरनि जो दौरु ॾिसो, सूमरनि जो दौर जी तारीख़ ॾिसो त हुन में औरत खे छा मुक़ाम मिलियल हो, जेके शयूं आहिनि। त हीअ अहिड़ा प्रोग्राम करण सां कम से कम असांजी इनकरेज थींदी हुई ऐं असांजे कल्चर खे वधीक मिलंदी। असांखे इहो डपु आहे जेकॾहिं असां इहे शयूं उन्हनि खे न रखी सघियासीं, सुभाणे जेका असांजी न्यू जनरेशन अचे पई, जेका कंबाइन जनरेशन पई अचे, जेका सभिनी ज़बाननि सां, सभिनी लैंग्वेज सां मिली बि थिए, उनखे शायदि ॿोली बि न विसरे, ॿोली सां गॾु असांजी कल्चर बि विसरी वियो। सकाफ़त सां ॻाल्हि कबी त मुतहदा क़ौमी में वटि डिघो अरसो सकाफ़त खातो सिंध जो रहियो आहे। 4-5 वज़ीर उन वटि रही आहे, शबीर काइम खानी हुजे, रऊफ़ सिद्दीकी हुजे, अंबन एनसी हुजे, ॿिया खोड़ सारा माण्हू अवां जा मुतहद सां लाॻापियल सकाफ़त खाते जा वज़ीर रहिया आहिनि, सियाहत खाते जा वज़ीर रहिया आहिनि। अवां वटि खातो रहियो आहे, अॼु खणी पीस पार्टीअ खे उहो खातो मिलियो आहे। पर सकाफ़त खाते में ई ख़ुदि अहिड़ा माण्हू घणो तणो आया आहिनि जिन जो सकाफ़त सां तहलुक़ु न आहे, ऐं उहे अची सकाफ़त कनि था, उन जा वाघ धड़ी थियनि था, उन तरीक़े सां सकाफ़त नुक़सानु मां तव्हांजी ॻाल्हि सां बिल्कुलु मुतमइन आहियां त कल्चर डिपार्टमेंट सकाफ़त खातो, सियाहत सकाफ़त खातो अहिड़ो खातो आहे जेके मां सम्झां थी वाक़ई में अहिड़ी शइ माण्हुनि खे विहारियो वञे, ॾिनो वञे, जेके पंहिंजे कल्चर सां वाक़ुफ़ु हुजनि या उन्हनि खे ख़बर हुजे, या को अहिड़ो उन सां गॾु माण्हू
माण्हू कोऑर्डिनेट माण्हू हुजे जेको असांजे कल्चर खे खणी हली सघे। ऐं असांजी बदकिस्मती चइजे त असां वटि सिंध में जहिड़ो असांजो ख़ूबसूरत कल्चर रहियो आहे, जेतिरो असांजे ज़खाइनि सां मालामाल आहे, उन कल्चर खे कॾहिं बि एक्टिव न करे सघियो आहे। उहो त मां सम्झां थी त सिंधी चैनल जी शुक्रगुज़ार आहिनि जे वरी बि ज़िंदा रखियो आहे असांजे कल्चर खे। न त तव्हां अगरि कंपेयर कयो जेके असांजा तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि, असांजा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि जी त 200 साल पुराणी अगरि उन्हनि जी हिस्ट्री आहे त हू फ़ख्र सां ॿुधाइनि था असांजी 200 साल पुराणी आहे। मां हीअं जॾहिं USA वई त हू ॿुधाइनि असांजी 200 साल पुराणी असांजी हिस्ट्री आहे। मां चयो असां तव्हां 200 ई ॻाल्हि असां वटि बदकिस्मती आहे जो असां हुनखे मैनेज करे न सघिया आहियूं या असां दुनिया ताईं उहे शयूं पहुचाए न सघिया आहियूं। असांजी बदकिस्मती आहे। असांजी एॾी ख़ूबसूरत कल्चर आहे असांजो, असां हिन शइ सां मालामाल आहियूं। सभु ॿियनि वसीलनि सां गॾोगॾु असां कल्चर सां मालामाल आहियूं। मतिलबु अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जिन वटि कल्चर आहे ई कोन, पर असां वटि एॾो ख़ूबसूरत कल्चर आहे। टोपी खे तव्हां अजरक ॾिठो, अजरक जेकी आहे उहा असांजी पैदा थो थिए ॿार तॾहिं असां अजरक विझूं था, शादी थी थिए न्याणी जी त घोट खे पहिरियों त सौ खून करे अचे थो, अगरि घर ते अचे थो त कल्चर असां हुनजी कल्चर आहे जेको दुश्मन हुजे या दोस्त हुजे असां हुनजी आजिया जेको आहे असां घर वटि अगरि हली थो अचे त असां कयूं था। यकीन असांजो मां सम्झां थी त जेको सिंध जो कल्चर जहिड़ो आहे उहो सिंध जे पाकिस्तान में छा बल्कि दुनिया में तव्हांखे किथे कोन मिलंदो। ऐं हिन सां गॾु फ़ख्रु आहे त असां सिंधी आहियूं ऐं असांजो पंहिंजो को ख़ूबसूरत कल्चर आहे। पर हिनखे तमामु पॉलिटिकल पार्टीज़, अदीब, दानिश जेके बि शो रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि सभिनी जो कमु आहे त पंहिंजे हिन तहज़ीब खे असांखे ज़िंदा रखिणो आहे। जेके असांजा अगरि 20 साल तव्हां जेके असांजा वॾा जेके आहिनि जिन असांजे कल्चर खे रखियो उनखे असां हाणे असां मॉडर्नाइज़ थींदा वञूं ऐं जिते जिते असांजो पुराणो कल्चर उहो ख़तमु थींदो वञे। अदब जी ॻाल्हि पिया कयो, अदब जे हवाले सां अदब सकाफ़त में अहम किरदारु सरजाम ॾींदो आहे। अदीब दानिशवर ई पंहिंजी सकाफ़त खे वधीक उर्दू ॻाल्हाईंदड़ कराची जेके आहिनि अदीब उन्हनि जो अलॻि पंहिंजो नज़र रहियो आहे, सिंधियुनि जो अलॻि पंहिंजो नज़र रहियो आहे। सिंधी पंहिंजी सकाफ़त जी ॻाल्हि कनि था। खोड़ सारा उर्दू में अहिड़ा अदीब आहिनि जिन सिंधी सकाफ़त खे नेगेटिव पहलू सां खणी वरितो आहे। उन हवाले सां मुतदा को उपा वठंदी त पाण में एको हुजे, ॿधी हुजे, मोहबत हुजे। छाकाणि त हींअर सिंधी उर्दू जेके कराची में या सिंध में जेके सिंधु हिकिड़ो हिसो आहे कराची गॾु रहनि था, उन हिकिड़ो एको ॿधी मोहबत हुजे। जेके माण्हू नफ़रत फैलाइनि था उहे चाहे कहिड़ी बि ॿोली में हुजनि उन ख़िलाफ़ु एक्शन खणिजे, को उपा वठिजे, त इहे छो न पियो थिए? न मां सम्झां थी जॾहिं रऊफ़ सिद्दीकी वटि शबीर कायमी वई वटि जॾहिं मिनिस्ट्री हुई त बाक़ाइदा उन्हनि हिन गैप खे कोशिशि कई घटि कराइण जी। सिंधी उर्दू अदब जे हवाले सां तमामु घणा प्रोग्राम कराया। रऊफ़ सिद्दीकी भई इवन सखर में प्रोग्राम कराया हुआ, हैदराबाद में प्रोग्राम कराया हुआ। ऐं शयूं कंटिन्यू हलनि पियूं। न त ॾिसो हाणे 4 माण्हू हर ज़बान में सुठा पॉज़िटिव सोच रखण वारा, नेगेटिव सोच रखण वारा माण्हू हूंदा आहिनि। हाणे उन जो ब्लेम के पार्टी ते नथो ॾेई सघे। अगरि कंहिंजी सोच कंहिं अदीब जी सोच आहे त उनखे MQ में ब्लेम न थिए। इवन असांजो कल्ह असांजी का मीटिंग थी उन में बि इहा शइ थी छो त असांजो जेको सोशल फोरम आहे त 4 डिसंबर जेको प्रोग्राम रखियो पियो वञे उन ई ॾींहुं बि असां बाक़ाइदा 90 ते हिकिड़ो सिंधी ऐं जेके उर्दू ॻाल्हाईंदा उन्हनि जो हिकिड़ो मुशाइरो रखियो वञे त जेको असांजो कल्चर आहे त उहो असांजो हिक ॿिए सां जेको हले पियो उनखे रखियो वेंदो। यकीन असांजो जेको 4 ते बाक़ाइदा उन हवाले सां प्रोग्राम बि आहे त सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके अदीब दानिश आहिनि उन्हनि जो बाक़ाइदा हिकिड़ो मुशाइरो बि रखियो पियो वञे। त इहे शयूं जेतिरो ॾिसो पहिरीं जेकी शयूं बि MQ जे हवाले सां जॾहिं पार्टी में अक्सरियत अचे पई ॿियनि क़ौमनि जा या ॿियनि कल्चर माण्हू अचनि पिया। हाणे जीअं अल्ताफ़ जेके कराची में रहियो, आज़ियाबाद में रहियो त उनखे यकीननि उनखे कल्चर जी ख़बर न हूंदी। जेकॾहिं असां ॿुधाईंदा त बाबा असां में हीअ तहज़ीब आहे, असांजो हीअ कल्चर आहे, हे शयूं पसंदि कयूं वञनि थियूं, हे शयूं पसंदि नथियूं कयूं वञे। लेकिन सुठा माण्हू जॾहिं पार्टी में ईंदा आहिनि, शमूलियत कंदा आहिनि त कमु वर्किंग वधंदी आहे। त यकीन तव्हांखे 4 शयूं जेकॾहिं 10 साल अॻु में MQ में तव्हांखे बहितर न लॻियूं त अॼु तव्हांखे उहे चङियूं लॻी रहियूं आहिनि। त उहो इन करे थियनि पियूं त जॾहिं सिंधियुनि जी अक्सरियत वञे पई ऐं हुन में बलोची वञनि पिया ॿियनि जा त उहे पंहिंजे कल्चर सां ॿुधाइनि पिया त असांजे हिन कल्चर खे या हिन शइ खे पसंदि कयो वञे। ख़ूबसूरत शहर ठठे सां आहे, ठठे सां जो जनमु वरितो आहे, उते रहिया आहियो। उते हथ जो हुनुर अॼु बि उतां जूं जेके इमारतूं उन्हनि जो जेको आहे पुराणी तहज़ीब उहे असांजी निशानियूं आहिनि। उहे जेके घर ठहियल आहिनि, काठीअ जा घर, काठीअ जूं भितियूं, उहे सभु जेको रंग अॼु उहो सभु हथ जो हुनुर उहे माण्हू हुनुरमंद आस्ते आस्ते ॾींहों ॾींहुं सिंध मां उनजी सरपस्ती न हुजण जे करे, उन्हनि जी सरकार जी सहायता न हुजण जे करे उहे हुनुर छॾा वञनि पिया। फ़न अदब जे हवाले सां ठठो ज़िलो सिंध जो गहवारो रहियो आहे, वॾो मर्कज़ रहियो आहे। पर अॼु उहो फ़न अदब आर्ट जेको जे ज़िले सां जो तालुक़ु आहे उते ख़ुदि माण्हू बेक़दरी जे वर चढ़ंदा मरंदा वञनि पिया। इन मुल्क खे कंहिं पिया ॾिसो, ख़ुदि हवा इत्तेहादी जमायत में बि आयो, हुकूमत में वेठा आहियो, मेंबर बि आहियो, त इनखे कंहिं पिया ॾिसो ठठे ज़िले जी ॻाल्हि कंदो त मां जेको ख़ुशकिस्मती आहे त मुंहिंजो हिकु तारीख़ी ज़िले सां मुंहिंजो तालुक़ु रहियो आहे।
पर ये बदकिस्मती भी चई सघां थी त मां पंहिंजे ज़िले लाइ घणो कुझु करणु चाहियो पर करे न सघी आहियां हिन वक़्त ताईं। गुज़िरियल टेन्यूर में फुल फ्लेज सां गवर्नमेंट में हुआसीं त उन शिराज़ी दौर हुओ, तमामु घणो शिराज़ी दौर रहियो। असां घणी कोशिशि पंहिंजे वस आवर जेकी शयूं करे सघियासीं पर केतिरो करणु चाहियो पिए उहो आउं करे न सघी उन दौर। हिन वक़्तु बि आउं असेंबली फ्लोर हुजे चाहे मीडिया हुजे घणी कोशिशि कई आहे या ब्यूरोक्रेसी एतिरो कोशिशि कई त असां पंहिंजे ज़िले में इम्प्रूवमेंट आणियूं, पर मां हुन में सही ॻाल्हि हक़ीक़त आहे ऐं हुन में कामयाबु न वई आहियां। पंहिंजी तरफ़ कोशिशि कई आहे। यकीन करो असांजो जेको हुनर आहे असांजो कल्चर आहे, यकीन करो मां हुन में कोशिशि ज़रूरु कई आहे। असांजी ब्यूरोक्रेसी एतिरी मज़बूत आहे, असांजी बदकिस्मती चइजे या ख़ुशकिस्मती चइजे एतिरी क़दुरु मज़बूत आहे जो उहा नथी चाहे त इम्प्रूवमेंट थिए। वरी असां वटि जेके ठटे ज़िले में जेका नुमाइंदगी रही आहे, जेके खटी अचनि था, असां मां रिज़र्व सीट आहियां, खटी नुमाइंदी न आहियां ऐं खटी जेके नुमाइंदा ऐवाननि में अचनि था उहे सिंसियर न रहिया आहिनि ठटे ज़िले सां। असांजी बल्कि असांजी लाड़ पट्टी में तव्हां ॾिसो को बि असां वटि मेडिकल इंस्टीट्यूट न आहे, असां वटि इंजीनियरिंग कॉलेज न आहे, असां वटि यूनिवर्सिटी न आहे। असां वटि हिते जा ठटो ज़िलो, बदीन ज़िलो या मीरपुर खासी जेके असां हिते रखंदासीं त तव्हांखे चओ पिया तव्हांजे ज़िले में सिंध में ख़ुदि सियासी माण्हू मुखालिफ़ जे हुजण करे पंहिंजी सकाफ़त तहज़ीब खे ॻाल्हाईंदासीं पर वक़्तु आहे हिन ब्रेक जो। नाज़रीन, अॼु असां महिमान आहे हीर इस्माइल सहू, पाण सिंध असेंबली मेंबर आहे, मुतहदा क़ौम मूवमेंट सां सदस्य जो तालुक़ु आहे। सकाफ़त ॿोली जे हवाले सां असांजी ॻाल्हियूं हलनि पियूं, हितां ई ॻाल्हियूं जारी रखंदासीं पर शॉर्ट ब्रेक खां पोइ।